चढ़न पिया जुमे जो ॾियारो मऊअन मिंबर ते कदम रखियो पाण फरमायो आमीन। वरी ॿिए ॾाके ते कदम रखियो पाण फरमायो आमीन। वरी टे ॾाके ते कदम रखियो पाण वरी फरमायो आमीन। त साहबिन इहो अमल पहिरियों ॾिठो न हो। जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जुमे जी नमाज़ मां फारिग थिया त साहबिन अर्ज़ कयो त फिदा का अबी व उम्मी व नफ़्सी व रूही या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, अवां ॾाके ते कदम रखियो आमीन फरमाई, ॿिए ॾाके ते टे ॾाके, असां अहिड़ो अमल त पहिरियों कोन ॾिठो आहे, अवां इहो आमीन छो फरमायो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हज़रत जिब्रील अमीन रब जी दरबार में दुआ पियो घुरे त मुंहिंजा मौला करीम त उनखे पंहिंजी रहमत नसीब न फरमाजां जो रमज़ान शरीफ़ अचे ऐं रोज़ा न रखे, रमज़ान शरीफ़ जो अदब न करे। मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते आमीन चयो। हाणे मां तो अर्ज़ु कयां, अव्हां खां पुछा कयां त दुआ घुरण वारो नूरी फ़रिश्तनि जो सरदार हुजे, आमीन करण वारो नबियनि जो इमाम हुजे, त उहा दुआ त कॾहिं रद्द थी नथी सघे। अने तव्हां असां मुस्लमान आहियूं, हे उहो अज़ीम बरकतुनि वारो अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ जो महीनो नसीब फरमाया। और मां फरमायो जॾहिं ॿिए ॾाके ते मां कदम रखियो त जिब्रील दुआ घुरी त मुंहिंजा मौला जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इस्म अचे, जेको बखीलाइप करे मुस्तफ़ा ते दुरूद न पढ़े उनखे बि पंहिंजे रहमत खां परहेज करे छॾिजां। मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन ते आमीन चयो। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां जॾहिं टे ॾाके ते कदम रखियो त हज़रत जिब्रील अमीन दुआ घुरी त मुंहिंजा मौला जेको पंहिंजे अबे अम्मा जी नाफ़रमानी करे, अबे अम्मा जी ताज़ीम न करे, अबे अम्मा जो अदब न करे, उनखे पंहिंजे जन्नत खां परे रखजां, उनखे जन्नत नसीब न कजां। मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन ते आमीन चयो। जंहिं अबे अम्मा जी ताज़ीम अल्लाह ताला जे दिलबर नबी फरमायो मां आसमाननि मां जन्नत लाहे अव्हां जे अबे अम्मा जे क़दमनि में जन्नत रखी ॾिनी आहे। जेकॾहिं दुनिया में तव्हांखे जन्नत हासिलु करणी आहे, दुनिया में जन्नत वारी तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, उहा अव्हांखे अबे अम्मा जे क़दमनि मां उहा राहत मिली सघे थी। अल्लाह ताला तव्हां असांखे इन बाबरकत महीने जे सदके अल्लाह ताला तव्हां असांजी बख़्शिश अता फरमाए। आमीन आमीन आमीन। बिल्कुलु।